बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्मुतमइनीन वल्मुक़िनीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबिय्यिना हबीबिना तबीबिना करीमिना मुहम्मद व आलिहि व असहाबिही व अज़वाजिही व अहलि बैतिही व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगार मोहम्मद अहमद नबी दोस्त दारे चार यार मुताबा औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेरे साया हर वली मुरसल जो आला शान थियो आखिर नबी ज़मान थियो नाज़ुल मथस क़ुरान थियो बलगल उला बिकमालिही सब खां सजन सोहणो हुयो जुड़ियुस न जग में को बियो हुस्न जो रोशन लियो कशफत जा बिजमालिही। आदत सदनक सीर हुई इस्लाम जी तस्वीर हुई कुरान जी तकरीर हुई हसनत जमी खिसाली। तारीफ तुंहिंजी रहमंदा चवंदो जतोई छा गदा कुरान में कई खुद खुदा सल्लू अलैहि व आलिही। सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह, सलात व सलाम अलैका या हबीब अल्लाह, सलात व सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। हज़रत बेटा साहब रहमतुल्लाह तआला अलैहि ज़ाता बरकात इरशाद फरमाए त तड़ तमाची आइयो पखन पई पचार मुर्कन मलान जा मथे बांधी बार वॾी जाम जमार जय मुहाणो मान को मिठो सब्ज़ो में ऊंदाहीअ में सोजरो हशर वेल हिसाब में छॾे न मींदो सारे सॾु कंदो में को यार लुके चदड़ी। पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत वरा साईं सैयद ज़ुल्फ़िकार शाह बादशाह दरबार साईं जी ॿिया आलिम हाफ़िज़ साईं जा नींगर ॿिया सैयद सगोरा अज़ीज़ दोस्तो साईं फरमायो त आख़िरी ख़िताब तक़रीर तव्हांजी थींदी पर हाणे ख़बर पई त मूंखां पोइ बि तक़रीरूं थींदियूं। अज़ीज़ दोस्तो हे मीलाद जो महीनो आहे। कहिड़ो मीलाद ॿुधो पे ॿुधंदा पिया आहियो मां आयत बढ़िया नूर ते छा थे नूर रोशनी छा अब बड़ो था ना जब सुभान से जवान चमको था ना
तस्कीर जेका अधु कलाक थींदी आहे 20 मिंट अधु कलाक ॿधो थींदी उहा नूर ते थिए रोशनीअ ते थिए अल्लाह जे फज़ल सां मुर्शिदनि जी महिरबानीअ सां उस्तादनि जे करम सां सीनो भरियल आहे अबा संगना हे बि सैयद जी दरबार आहे पर बुखारी सैयद हे मुरीदान जीलानी सैयद जा सुभान अल्लाह अबा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां त सभिनी जा ख़ादिम अब अगर रब तो फरमाए त कद जाकुम मिनल्लाहि नूर ताकि तुम अल्लाह जे तरफ आयो आहे नूर व किताब मुबीन ऐ रोशन किताब कुरान करीम अब बशर जो ना एक नूर ॿियो कुरान शरीफ हाणे तफ़सीर जेके उहे सभई लिखनि था पिया ओ तफ़सीर हिकु थोरो ई आहे 52 तफ़सीर अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी थो लिखे इन नूर मां मुराद नूर जी ज़ात अल्लामा बेदावी थो लिखे नूर मां मुराद नूर जी ज़ात मुआलिम तंज़ील वारो थो लिखे नूर मां नूर जी ज़ात अल्लामा इस्माइल हक़ी थो लिखे नूर मां मुराद नूर जी ज़ात ओ ॿिया त तफ़सीर पहिरियों तफ़सीर जंहिं लिखियो आहे उहो नबी साईं जो सौट आहे उनजो नालो हज़रत इब्न अब्दुल्लाह इब्न अब्बास वो तो लिखे त नूर मां मुराद नूर जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी अचो मदरसा में सभिनी में अब जेके मदरसा उनमें हिकिड़ो तफ़सीर पढ़ायो वेंदो आहे उन तफ़सीर जो नालो आहे तफ़सीर जलालैन सभु मौलवी पढ़ंदा आहिनि पढ़ाईंदा आहिनि उन्हीअ में लिखियो वियो आहे त इन नूर मां मुराद हुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन नूर मां मुराद नूर जी ज़ात सुभान अल्लाह अब समझ लगे हाणे अल्लाह चवे नूर हाणे अचो त वरी महबूब खे अर्ज़ु कयो साईं तव्हां जे लाइ छा ॿुधायो नबी से साहबिया तो करे त या रसूल अल्लाह जो तो खबर अव्वल रब करीम केड़ी शे पैदा कई नबी से फरमाता पिया नबी से फरमाता या जाबिर इन्नल्लाह ताला खलक कब्ल अल-अशियाء नूर नबीक मिन नूरिही लम यकुन फी ज़ालिकल वक्त लोहन वला कलमुन वला जिन्नुन वला जन्नतुन वला समाउन वला अर्दुन वला शम्सुन वला कमरुन वला नारुन ओ जाबिर काशे खानई अव्वल रब करीम तुझे नबी जे नूर खे पैदा कयो माना मां मुस्तफा जे नूर खे पैदा अब समझो था हे हदीस बी हदीस पढ़ा चौड़ सुभान अल्लाह नबी से फरमाया इमाम हुसैन आबिदीन अब के इमाम हुसैन आबिदीन अब हुसैन माना सूह आबिदीन माना इबादत करने वालों की सूह सुभान अल्लाह हाँ जो सजाद चौदा थे माना हमेशा सजदे में रहने वाला सखी अब आए मेरे नमाज को साइंस पढ़े इमाम हुसैन आबिदीन तो भरने का बाहर की पारे में तो मानू आया विसार का बाहर समझी गई साजे सलाम करायो पूछो जो बिचारो जैसे बाहर का खबर ना है कि चाचुआ जय सही बाहर की का खबर ना है जय ताज जमाने वाली बाहर का विसायो माँ
आखिरत वारी ॻाल्हि पियो ॿुधायां। सुभान अल्लाह। रात जे वक़्त में इमाम ज़ैनुल आबिदीन ख़बर थी छा कंदो हुओ? वो हेतिरा थियल हूंदियूं के अहिड़ो हूंदो को सामान उनमें सामान खाधे पीते विझी अध रात जो माण्हू जे घर में ॾेई दो मदीने शरीफ़ में। और सुबह जो ख़बर पवंदी त सखी की औलाद इमाम ज़ैनुल आबिदीन जे घर में ॾेई वियो आहे। सुभान अल्लाह। इमाम ज़ैनुल आबिदीन कहिड़ो अथई जेको सॼी ज़िंदगीअ में खिलियो न पुट त इमाम बाक़िर ओ तो फरमाए त आए तो अभी कान जब की लैला वनहार ॾींहं राति बाबे खे ॾिसंदो हुओ ॾींहं राति पियो रोईंदो हो। मां चयो त मां त लिमत बि की बि ओ बाबा ॾींहं राति रोए थो पियो ओ पाणीअ जो ढुक थो पिए बि रोए थो पियो पाणीअ जो किरो थो बाग ते हाणे रोए थो पियो ओ बाबा के घोट जी शादी थो ॾिसे बि रोए थो पियो। कहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे चवंदो त बचा करबला जो नज़ारो जो इहो ॾिसे हा त छा हो नंढड़ो वेंदो उहो वक़्तु बि अजब क़िस्म जो हो। कुल्हे ते बहार हुई बाबे हुसैन जी सिरी लेदे ते सुवार हुई शाम ॾे पैदल रफ़्तार हुई ऐं चवंदो पियो वञा त बाबे सबा सावे रोज़े पे आखी अॼु अखि विच कोई नीर नहीं हमको नहीं कोई ऐजा खाली जंहिं विच लख लख तीर नहीं। ओ सुबह जी हवा ॿियो त करबला में सजनो आहे कोन केरु आहे जेको नाने खे सलाम ॾे वञी मुंहिंजो न्यापो त मुंहिंजे नाने खे ॾिजां इन तयारी हसबा यौमल इलार दिल हरम बल्लिग सलामी रौदतन फीहन नबील मुहतरम। ओ सुबह जी हवा जॾहिं नाने रसूलुल्लाह जे रोज़े खां लथियो वञे त मां ज़ैनुल आबिदीन जा सलामत ॾिजांसि ऐं नाने खे चइजांइ त अक़बादु नाम जुरूहतुन मिन सैफ हिजरिल मुस्तफा तूबा लिअहले बलदतन फीहन नबील मुहतशम। ओ मुतब नाना तुझे जुदाईअ में तेरा जिक्र परूं थी विया आहिनि ओ नाना उन्हनि शख़्सनि खे मुबारक आहे ओ जेके तुंहिंजे शहर मदीने में रहनि था पिया। हाँ छा थो सम्झो आवाज़ सम्झो था। आखिर में तो अर्ज़ करे त या रहमतन लिल आलमीन ना या रहमतन लिल आलमीन अदरिकन ज़ैनुल आबिदीन महबूस ऐद ज़ालिमीन फी मौक़िब वल मुज़दहम। ओ नाना मेहरबानी कर अॼु ॾिस त पंहिंजे बचनि जा हाल जो असांखे गिरफ़्तार कयो अथऊं पुफी ज़ैनबी खे ॼाणी आहे उन्हीअ खे बि हथनि में रसियूं ॿधियूं अथऊं नंढी 5 सालनि जे सकीना खे बि हथनि में रसियूं ॿधियूं अथऊं। ओ नाना बचनि जो हाल त जे ॾिस त असां केॾा की सघिया अथऊं। अल्लाह ओ इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए थो पियो सुभान अल्लाह त मां बाबे हुसैन खां वठो हुसैन कहिड़ो हुसैन ॿुधाए चओ सुभान अल्लाह। चवनि सभा साईं खे काॾे थो वञे चवनि भाई ये जान बड़ी चीज है ये जान बचा लो पर हुसैन को चले फरमाया मुझको हुक्म है कुरान बचा लो। थी बवे असर जे गिरजे में तीरा आईंदो में अकबर जे लाश ते घोड़ा डुकराईंदो में कासिम घोट जे शादी नमाज़ में शहीद कराईंदो में आर्या जा तंबू जलाईंदो में पंहिंजो सिर लेदे ते रखाईंदो मोहम्मद जे क़ुरान खे न छॾींदो में तॾहिं बिनाईंदो में त कतुर वारा कम थिया खुटा ख़रीदार हिन हीरे हिन माणिक जी के साल कलंदा सार जेके लोह कुटन लोहार तिन खे
समझदार सरा सुभान अल्लाह जमन पे छापा जमन यजीदी जमन पे आराम भी आएगा दौलत भी मिलेगी दौलत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी मगर नाने सा कनेक्शन कढ़ो पियो नबी से फरमाया ओ हुसैन तुमने अगर जरा सब्र दिखाया तुझे कौसर भी मिलेगी तुझे जन्नत भी मिलेगी ओ बचना थोड़ा सब्र कर जो तो हुक्म इन्नल्लाह मा साबिरीन सब्र करने वाला मालिक कड़ा ओ बेवाद या अय्युहल्लज़ीना आमनु सबिरु व साबिरु व राबितु ईमान वाला सब्र कयो सब्र जी तलकीन कयो सुभान अल्लाह अब समझदार हुसैन अलैहिस्सलाम छात्र थे अब क्या करे था अब हुसैन अलैहिस्सलाम छात्र थे जब तुम्हारे सर पे तुम्हारे पास दुनिया है हमारे पास उक़बा है तुम्हारे पास बंदे हैं हमारे पास मौला है तुम्हारे सर पे शैतान है अब ये सर पे शैतान सवार हो तुम्हारे सर पे शैतान है हमारे सर पे रहमान है ओ यजीदियों कहाँ दे तुम्हारे सर पे शैतान है हमारे सर पे रहमान है तुम्हारे पास दुनिया है हमारे पास ईमान है मौजादी दो हुसैन उठा कर देखा गई दश्ते बना को अर्श का जीना बना दिया जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया हर जर्रे को नजफ का नगीना बना दिया तूने हुसैन मरने को जीना बना दिया अब समझदार तो जाओ सुभान अल्लाह अजी दोस्तों इमाम हुसैन आबिदीन फरमाए तो माँ बाबे हुसैन का बुदो हजरत हुसैन फरमाए तो माँ बाबे अली खां माँ बाबे अली जाओ सुभान अल्लाह अली जो नालो बुधी मोमिन खुश थी तो मुनाफिक को सदा तने दाढ़ी भी वडी अब सुवारी भी वडी चुटो बैठे पर अली जो नालो वतो थी ते जनो बस जुड़ी अलाए छा दीदी लगी वे नबी दा वीर है सहाबा दा मशीर है मोमिनों दा अमीर है असा सुनियों दा पीर है जो अली को न माने वो बड़ा खिलती जो न सुभान अली आज जरा पिया सर रहे पिया लो भर अब से को जोर किया बापू था सन रे पियालो भर अली हैदर निमान ते निगाहों कर अली हैदर जमीन जमानन में उफन आसमानन में करे तुल तुझी फर अली हैदर
काबो नबी तो खेलनी दुख्तर अली हैदर करे तो कोई खनजीर खैबर जा मिली आला फता दरजा कयो सरदार तो के सर अली हैदर पठाज में आशुवर तो करे तुम्हारी जंडवा बोलुया उन्हीं दा पोया जे के जो हो मदारी में बैठा रहन से वो मानो ने थोका लांदा है हमने शर्म के कराची रहना हया शर्म के का कब्र का ठहरा कोई साहबजी माडसिया रहा आने कब्र बिठाई तो नाडो में लिखो तो मौलवी सना और आए सना मत हमारी पीर की समझ तो वो मौलवी हो बलवान को बोली अला बस सना ये खेलो खनगारे हो बुढ़ल बेड़ो अजीतारे हो सवाली थी दरिया जे दर अली हैदर केड़ो वाली अबा के कौन अली बुलाया आज ये रात तारे खफी जली है जिधर भी देखो अली है अरे गवा मदीने की हर गली है गवा मदीने की हर गली है जिधर भी देखो अली है हज़रत अली ने बुझाया जो जिक्र किया तो रात की गुजरत हज़रत अली तो फरमाए कि खबर था जमीअ नबी से कहा हज़रत जमीअ इल्म फिल कुरान लाकिन तकासुर अनु असहाब रिजाली हज़रत अली तो फरमाए कि सजो इल्म कुरान में आ पर मानव के वास समझ का आवाज सुनो था हज़रत अली जो सुभान हिकड़ी अर्ज़ है हिकड़े ॾियारे रसूल दरबार में बैठो ओ रात के देर जो अचे तो पियो घर दे अम्मा साहिब खातून जन्नत अबा खातून नालो ही नबी साईं रखो फातिमा दी माना याद बशराइन बाल सुभान अल्लाह जो न क्या बता दी हो हुजूर जी न्यानी न गुनाहगार उम्मत के बशराइन केरी खातून जन्नत जो सुभान अल्लाह करम का मखरजन सखा का मरकज अता सरापा सूरत नबी का नक्शा जनाब ज़हरा फरमाए तो सरापा इफ़्फ़त सरापा असमत सरापा रहमत सरापा रात रसूल अकरम के दिल की ठंडक रसूल अकरम के दिल की ठंडक बतूल अज़रा जनाब ज़हरा उन अमर जो दिमाग नाले चांदा टाइम खपे हाँ रसूलुल्लाह जे घर में जड़ी बाबे वटि ईंदी नबी साईं खे ॾिसंदा काम इलैहा व तकब्बरहा व अजलसहा फी मजलिसी नबी साईं खे ॾिसंदा त मुस्तफा करीम उथी बीहंदा अबा नबी साईं उथी बीहंदा वरी खातून जन्नत के नेड़े जुमियूं ॾियनि भाकुर पाइनि वरी खातून जन्नत के सिखनि तो असां मोमिननि जूं मायूं
जेके नबी से जो घर वालियो हुजूर के अर्ज़ कदियूं त साईं बचन खे मिठियूं दी पियूं आहिनि पात्र पाइबा आहिनि ओ तव्हां नियाणीअ खे सिखो था पिया नबी साईं फरमाईंदा त बीबियूं मूंखे ख़ातून जन्नत जे हिक हिक पथर जे कतरे मां जन्नत जी ख़ुशबू थी अचे नबी साईं फरमाईंदा दुनिया जूं औरतूं मुश्क मां ठहियल आहिनि दुनिया जूं औरतूं मिटीअ मां ठहियल आहिनि मुंहिंजी ख़ातून जन्नत जन्नत जे मुश्क चओ सुभान अल्लाह केड़ी खातून जन्नत चओ सुभान अल्लाह मुझो उस्ताद पढ़ंदो पढ़ा नबी की लाडली बीवी बनी की माँ शहीदों की वहाँ जलवा नबूवत का विलायत का शहादत का वहाँ खातून जन्नत खुदा जो कसम नबूवत खातून जन्नत जे घर दिया रिसालत खातून जन्नत जे घर दिया ओ सदाकत खातून जन्नत जे घर दिया ओ अदालत खातून जन्नत जे घर दिया सखावत खातून जन्नत जे घर दिया शहादत खातून जन्नत जे घर दिया इबादत खातून जन्नत जे घर दिया किरात खातून जन्नत जे घर दिया खुदा जो कसम खुदा भी खातून जन्नत जो आहे सारी खुदाई भी खातून जन्नत छा था समझो आवाज समझो था इमाम हुसैन आबदीन फरमाए थो पियो बाबे हुसैन खां ॿुधो हज़रत हुसैन जो फरमाए हज़रत हुसैन जो फरमाए चओ सुभान अल्लाह हज़रत हुसैन जो फरमाए त मां बाबे अली खां ॿुधो मुझे याद था हज़रत अली जो विसरी वई देर आई न घर जो आयो देर सां त अमर साहिब पुछा के खातून जन्नत साईं देर आयो छो जे तुझे बाबे बिहारे छॾियो वेठा थे साईं वटि देर थी वई पर अमर थी फरमाए मां जो ॾिठो न त ज़मीन सां अली ज़मीन सां पियो ॻाल्हाए ज़मीन अलीअ सां सुबुह जो अमर खातून जन्नत आई आहे काथे हुजूर वटि बाबा रात अली सां ज़मीन ॻाल्हाए पई नबी से फरमाया तो फातिमा ओ बचड़ी मां तो बुधाए अली के ज़मीन छा पई करे ज़मीन अली के पई के ताली ओ तू बियो शादी भी करे पर उहे बात जी गाला पर जेका ये शादी रसूलुल्लाह जी न्याणी तो वटा इन जो वो शान उन मो जेका तो के औलाद थी दी दुनिया में केतिरियूं ज़ातूं थींदियूं कबीला थींदा अब आप पान के सराइंदा टीखान माँ से मरी है माँ पोती है माँ उमरानी है माँ खखरानी है माँ मुगेरी है माँ जाकी रानी है पान के कोई दूर खान कार सराइंदा पर ओ नबी से फरमायो फातिमा हाँ ज़मीन पे के अली के दाली जेका फातिमा मुझे औलाद थी थी उन्हें जो शान सदनी का मथे सुभान अल्लाह जाओ ना सुभान अल्लाह इमाम हुसैन याद हुसैन बाबा बे अली खां ॿुधो हज़रत अली तो फरमाए त मां नबी साईं खां ॿुधो नबी साईं फरमाए त कुंतु नूरन हाजी मां तव्हांखे हो न नूर ते ॻाल्हाईंदा नबी साईं फरमाए त कुंतु नूरन बैन यदै रब्बी क़ब्ल ख़ल्क़ आदम ब14 अल्फ आम नबी साईं फरमाए था ओ अजीज भा नबी साईं फरमाए था त मां अल्लाह जे ज़ात बरकात वटि नूर हुस ओ नूर भी नूर अहिड़ो आदम
अलैहिस्सलाम जे पैदा थियण खां 14,000 साल अॻु खां रब वटि नूर वरी जंहिंजा बच्चा भी अरे तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का हाणे ॿ-टे हदीसूं थी वयूं इन ते मां घणो कुझु चई सघां थो ॻाल्हाए सघां थो पर कल्ह बि मां 2-3 तक़रीरूं कयूं अॼु ड्यूटी ॾियणी साईंअ जी उहा ॾिनीसीं अलाह साईं मुंहिंजो चवणो आहे ॿुधणु क़बूल फरमाए आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह